डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं खैर सां हूंदव। अच्छा, ही जेके साम्हूं टिक लॻा पिया आहिनि, अहिड़ो वीडियो पहिरियों मां तव्हां सां शेयर करे चुको आहियां, पर वीडियो में मां आख़िर में नंबर ॾिनो, पोइ ॿिनि शागिर्दनि मूंखे मैसेज कयो, सर तव्हांजी जेका टेस्ट मोकिली आहे अलहमदिल्ला तमामु फ़ाइदेमंद आहे, पर वीडियो जी क्वालिटी कुझु नॉर्मल आई आहे। तंहिंजे करे जेकॾहिं असां वटि कुझु नेटवर्क हिकिड़ो माना कमज़ोर आहे, त इन जे करे वीडियो जी थोरी क्वालिटी बहितर कंदो, त जीअं असांजे लाइ इहा जेका टेस्ट आहे फ़ाइदेमंद थी सघे। पोइ मूं सोचियो त सिर्फ़ु असांजी अकेडमी जेका आहे जॾहिं कम ई शागिर्दनि लाइ करे रही आहे, अगरि जेकॾहिं हिकिड़ो बि शागिर्द वीडियो में मुतमिन न आहे, त छो न उनखे वधीक असां मॉडिफाई वीडियो करे मोकिलियूं। पोइ उन जेको दोस्त आहे, स्टूडेंट आहे, उन जी अर्ज़ खे अॻाईंदे ही वीडियो मां वराए रिकॉर्ड थो कयां। हाणे टिक लॻा पिया आहिनि, इहो इन जे करे त मां ॿुधायो त वीडियो तव्हांखे अॻ में मां रिकॉर्ड करे चुको आहियां, सिर्फ़ु हाणे पॉइंट ते ॻाल्हाईंदुमि। हाणे जल्द खां जल्द हिन खे पॉइंट खे क्लियर कंदा ईंदासीं, छो त काफ़ी दोस्त सो वीडियो ॾिसी चुका हूंदा ऐं उनखे वधीक मॉडिफाई करण लाइ ही मां रिकॉर्ड थो पियो कयां। चए थो प्रेज़ेंट जो ज़िद छा थींदो? प्रेज़ेंट माना हाज़िर, एब्सेंट माना गैर हाज़िर। चए थो हिन में छा थो चए, टेमिड इन जो सिनानो सेम मीनिंग। टेमिड जो सेम मीनिंग जेका हूंदो आहे उहो को वर्ड हूंदो आहे। टेमिड चइबो आहे ड्रिजणे खे, बुज़दिल खे। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, चूज़ द इंटोनिम्स ऑफ एक्टिव। एक्टिव चुस्त चालाक, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त इन जो लेज़ी सुस्त। चए थो सिनोनिम्स सक्सीस, विक्टोरियस, ए ऑप्शन। पंहिंजो ॾिसो इंटोनिम्स ऑफ समूथ। समूथ जो रफ़, समूथ माना लसो, रफ़ माना खड़ो ॾुखियो, ईअं खणी चओ। रफ़ माना जेको आहे हिकिड़ो ईअं बि चऊंसि, समूथ माना लसो, रफ़ माना आहे जेको हमवार न हुजे। ठीकु आहे। हाणे क्वेश्चन नंबर 6 आहे, ब्यूटीफुल जो सिनोनिम्स छा थींदो? अट्रैक्टिव। नॉइस जो इंटोनिम्स साइलेंस। नॉइस आवाज़, साइलेंस माना ख़ामोशी। मॉर्निंग जो ज़िद इवनिंग। फ्रेश जो ज़िद स्टिल थींदो आहे। ठीकु आहे। ओल्ड बि थींदो आहे पर वधीक ई वेझो आहे। गुड जो सिनोनिम्स वेल। ठीकु आहे। हाणे सिंगुलर ऐं प्लूरल ते ॾिसूं था। चए थो हेठनि मां कहिड़ा जेके आहिनि जमो सही न आहे, इनकरेक्ट माना सही न हुजे। लीफ सही न आहे, छो त लीव्स थींदो आहे, लीफ न थींदो आहे। बाक़ी इहे सभु सही न। हिन ते ॾिसो, चए थो हिन में सिंगुलर कहिड़ो आहे? हे बि सिंगुलर आहे, हे बि सिंगुलर आहे, सभु सिंगुलर। आल खे टिक कंदासीं। पीपल जो जमो पीपल ई थींदो आहे, मां सम्झाए चुको आहियां। जेकॾहिं थोरो अगरि जेकॾहिं को चए थो त उहा ॻाल्हि जेकॾहिं हितां सम्झ में नथी अचे, पहिरियों उन वीडियो खे तव्हां ॾिसी, थोरो वॉइस मुंहिंजो हुते क्लियर आयो आहे, उतां ॾिसी ऐं पोइ इनशाला को वीडियो जी क्वालिटी ईंदी, छो त हिन में का अहिड़ी वॾी ॻाल्हि कोन्हे जंहिंजे करे मां तव्हां सां माना जेको आहे सो उनखे डिटेल में शेयर कयां, सिर्फ़ु जस्ट पॉइंट ते ॻाल्हाईंदा। हीउ क्वेश्चन ॾिसो, कहिड़ा चए थो नाउन आहे जेको सिंगुलर ऐं प्लूरल साॻियो ई थींदो आहे, जंहिंजो माना वाहिद ऐं जमो साॻियो थींदो आहे। अदर देन आहे रीडर, सभई जेके वर्ड्स आहिनि इन्हनि जो वाहिद ऐं जमो ॿई साॻा ई वर्ड्स थींदा आहिनि। आल खे टिक कंदासीं। हाणे हिन में ॾिसो, हिन खे मां मॉडिफाई कयो त चए थो करेक्ट सिंगुलर कहिड़ो आहे? सभु करेक्ट सिंगुलर आहिनि। आल खे टिक कयोसीं। हिते हे कार्गो अथव, CARGO, कार्गो, इहो बि सिंगुलर आहे, ऑक्स बि सिंगुलर आहे, मेन बि सिंगुलर आहे, सभु सिंगुलर सही। इनकरेक्ट न आहे, हिते करेक्ट आहे। पार्ट्स ऑफ स्पीच ते हिते एक्शन वर्ब माना मेन वर्ब पियो पुछे, कम जो नालो वाहका। हितां प्रेपोजिशन पियो पुछे। हीउ सेंटेंस जेको आहे न, इन प्रेपोजिशन बिहाइंड ॾिसो कंहिं जॻह खे ज़ाहिर थी करे त मुंहिंजो बुक टेबल जे पोयां आहे, प्रेपोजिशन पुछी। हाणे ॾिसो हिन में चए छा थो चए, फाइंड दी प्रोनाउन इन गिवन सेंटेंस। प्रोनाउन कहिड़ो आहे? माइन प्रोनाउन आहे। हीउ जेको सेंटेंस आहे न, इनवर्ट कामा में जेको आहे, कामा जेको इन्वर्टेड कामा में जेको मिलियल आहे, हिते ही छा आहे? प्रोनाउन आहे, माइन। सवाल नंबर 20 चए थो, यू आर नॉट माई टीचर बट यू आर माई ओनली स्टूडेंट्स। फाइंड द कंजक्शन इन दिस सेंटेंस। इन द सेंटेंस, सेंटेंस में कंजक्शन कहिड़ो आहे? कंजक्शन ॿिनि लफ़्ज़नि ऐं जुमिलनि खे मिलाईंदो आहे, बट हिन जुमिले खे मिलाए थो, ही कंजक्शन आहे। आई एम वर्किंग प्रॉपरली इन योर कंप्यूटर। अंडरलाइन वर्ड्स इज इन द सेंटेंस इज। चए थो अंडरलाइन सेंटेंस जेको इहो कहिड़ो आहे? इहो एडवर्ब आहे, छो त कमु त करे रहियो आहे, पर कहिड़े क़िस्म जो? प्रॉपरली माना वर्ब खे मॉडिफाई जेको कंदो आहे, सिर्फ़ु एडवर्ब कंदो आहे। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 22 आहे, चए थो यू आर नॉट ओल्डर देन बट यू आर ओल्डेस्ट। चए थो फाइंड दी सुपरलेटिव एडजेक्ट इन द सेंटेंस। जुमिले में सुपरलेटिव एडजेक्ट ओल्डेस्ट आहे। ओल्डर बि न आहे, देन बि न आहे। चए थो नन ऑफ दीस माना ओल्डर, छो त मां एडजेक्ट जूं 3 डिग्री थींदियूं आहिनि। ओल्ड आहे, उनजी कंपेरेटिव डिग्री 2 आहिनि। ओल्डर भी आहे, ईल्डर भी आहे।
थोड़े इन जे हवाले सां जॾहिं एडजेक्टिव ते पहुतासीं त डिटेल में तव्हांखे ॿुधाईंदुमि। अ वर्ड्स विच यूज़ इन इंस्टीड ऑफ नाउन इज कॉल्ड, जेको अहिड़ो वर्ड्स जेको नाउन जे बदिरां अचे इहो प्रोनाउन, जेका हेठियुनि क्लासुनि में नंढनि क्लासुनि खां वठी इहा डेफिनेशन पढ़ंदा था अचूं। हिन जो चवण जो मक़सदु इहो त अहिड़े क़िस्म जूं डेफिनेशन ईंदियूं आहिनि। विच ऑफ फॉलोइंग इज़ कॉमन नाउन, कॉमन नाउन कहिड़ा आहिनि? हीअ बि कॉमन आहे, हीअ बि कॉमन आहे। हिते स्कूल खे मां टिक करे गर्ल आहियूं, इन जे करे आल टिक कंदासीं, सभु कॉमन नाउन। जेंडर जे हवाले सां तव्हां सुठे नमूने स्टडी करे छॾियो। हीअ जेके आहिनि वरी बि तव्हांखे मां जेके को स्टूडेंट्स अगरि जेकॾहिं नोट करणु चाहे उन जे लाइ मां हिन खे वराए वीडियो हाणी थो वञा, जीअं ताकी हुनखे का दिक़त न थिए, तव्हां नोट ठाहे सघे थो। ठीकु आहे, हीअ असांजी वीडियो एंड कंदासीं। ऐं मां आख़िर में बि इहा रिक्वेस्ट रखंदुमि त चैनल खे सब्सक्राइब कयो, ऐं जीअं तव्हांजे लाइ हीअ चैनल वधीक फ़ाइदेमंद थी सघे।